ख़बर शामिल कंदासीं। काज़ी अहमद मां ज़ुल्फ़िकार अली कबूल जे रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद लॻ पडशरी में सखी मीर अहमद शाह जो सालियानो मेलो 132 उर्स शरीफ़ शुरू। गादी नशीन सैयद महबूब अली शाह लकारी मज़ार ते चादर चाढ़े मेले जो इफ़्तिताह कयो। चादर चाढ़ण जे मौक़े ते दरगाह सैयद जमाल शाह जीलानी जे गादी नशीन जो भाउ सैयद इमरान अली शाह जीलानी, सैयद मंज़ूर शाह, सैयद सदाम हुसैन शाह, सैयद अमीर अली शाह एस.एच.ओ. काज़ी अहमद वहीद, शेख मोहम्मद इस्माइल मरी, साईंदाद ज़रदारी समेत हल्के प्रेस क्लब काज़ी अहमद जे सहाफ़िन रजीब अली जतोई, राजा साजिद अली उनड़, फ़कीर अशरफ उनड़, दरिया ख़ान मरी, जाम काशिफ उनड़, ख़ालिद हुसैन चांडियो ॿियनि शिरकत कई। मेलो 3 ॾींहं जारी रहंदे, जंहिंमें मेले जा शौक़ीन अक़ीदतमंद वॾे तइदाद में पहुची विया आहिनि। मेले में मलाखड़ो राग रंग थींदे, जॾहिं त सर्कस, चौडोल, मौत जा खूह लॻाया विया आहिनि। किशमिश, मिठाई ऐं रांदीकनि ऐं मीनार जा दुकान पिणु सजाया विया आहिनि। महफ़िल मौसीक़ी में राति सैयद सदाम हुसैन शाह पारां सिंध जे मशहूरु रागी रजब फ़क़ीर जे महफ़िल थींदे, जंहिंमें रजब फ़क़ीर ऐं ॿिया फ़नकार फ़न जो मुज़ाहिरो कंदा।